जुंगशाही मां रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही ऐं उन जे आसपास जे ॻोठनि में पाणी जो शदीद बहरान बरक़रार आहे, जंहिं सबबि शहरियुनि ऐं ॻोठाणनि खे पीअण जे पाणी जी हिकु फुड़े लाइ दरबदर थियण ते मजबूर थियणो पियो आहे। ॿिनि यूनियन काउंसिलुनि ते मुश्तमिल हिन इलाइक़े में केतिराई महीना गुज़रण बावजूद बि पीअण जो पाणी बंदि पियो आहे, जॾहिं त अवाम महांगी क़ीमत ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहे। शहरियुनि जो चवणु आहे त बावजूद बार बार शिकायतुनि जे को बि ज़िम्मेवार ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि ॿिन्ही यूनियन काउंसिलुनि जे चेयरमैन ते इल्ज़ाम हयो आहे त हू माहवार 12 लखनि जी बजट हड़प करे रहिया आहिनि, पर पाणी जो मसइलो अञा ताईं हल न थियो आहे। अवाम जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जो इंजीनियर जुंगशाही जे 6 ॻोठनि लाइ ॾिनल सोलर वाटर सप्लाई स्कीम खे हथरादू तबाह करे छॾियो आहे ऐं बिजली ते हलंदड़ वाटर सप्लाई खे बि गैर ज़िमेदाराना तरीक़े सां बंदि कयो वियो आहे। शहरनि यादि ॾियारियो त कोहिस्तान इलाइक़े खे अॻु में ॾिनल आरो प्लांट बि बंदि पियल आहिनि, जिन जी बि इंक्वायरी ज़रूरी आहे। जुंगशाही कोहिस्तान जी अवाम वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह आला अख्तियारनि, अॻूणो MPA सरदार जाम उवैस गोहराम ख़ान जोखियो, अॻूणे MPA गुलाम कादिर पलीजो, सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं MNA सादिक अली मेमण खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ जे इंजीनियर खे हटाए बजट ऐं करप्शन जी जांच शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे, बंदि थियल वाटर सप्लाई निज़ाम फौरी बहाल कयो वञे।